1 2 3 जय झूले। मुंहिंजो नालो आहे दृष्टि बिचंदानी। मां पढ़ंदी आहियां KG 2G। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे विद्यासागर पब्लिक स्कूल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदासीं हिकु सियाणे सिंधी छोकिरे जी ॻाल्हि। छोकिरो नंढो छोकिरो नंढो छोकिरो नंढो छोकिरो नंढो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो निकितो घर खां तकिड़ो तकिड़ो हथ समन में छठी प्यारी टिक 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 हथ समन में छठी प्यारी सिर ते टोपी कारी कारी सिर ते टोपी कारी कारी घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो उते ॾिठो ई वो हिकिड़ो संदसि टाके आयो तकिड़ो बिजलीअ वांगुरु छोकिरो दौड़ियो जोते वांगुरु केस जोड़ो सेके में तो आयो नीअर शींहं ॾिठाई साऊं केर शींहं मथे सायो टुप दे पर छोकर चालाकी कई हिकदम लेटी पियो धरतीअ ते मथां कीअं ओंठ झटीअ जी हिकदम लेटी पियो धरतीअ ते मथां कीअं ओंठ झटीअ जी शे छठी जे मथां टपी पियो वञी वाघूअ जे वात में सुपियो चे पेटियूं ऐं वाघू जगमी भॼाए लॻो भई छोकर जल्दी छदे ऐं टोपी आयो अरे अरे मुंहिंजी छठी मुंहिंजी टोपी अरे अरे मुंहिंजी छठी मुंहिंजी टोपी छदे ऐं टोपी आयो वी जनो बिन वक्त न आयो घर ते दौड़ियो तकिड़ो छोकर नंढो जय झूले।